अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिश्वर बाबा आला वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जेतिरो हा में ओतिरो ठा में, जेको हड़ में हूंदो ओतिरो ई त ज़ाहिर थींदो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जेतिरो हा में ओतिरो ठा में, जेको हड़ में हूंदो ओतिरो ई त ज़ाहिर थींदो। जेके माण्हू पंहिंजो माल अल्लाह जे वाट में ख़र्च कनि था, जेके ख़र्च करे चुका आहिनि, तंहिं ते अहसान न ॼाणाईनि ऐं न तकलीफ़ ॾींदा आहिनि। जेके माण्हू पंहिंजा माल अल्लाह जे वाट में ख़र्च कनि था, जेके ख़र्च करे चुका आहिनि, तंहिं ते अहसान न ॼाणाईनि ऐं न तकलीफ़ ॾींदा आहिनि। अहसान न जताईनि, अहसान न ॼाणाईनि ऐं न तकलीफ़ ॾींदा आहिनि। अल्लाह कुशाद रहमत वारो आहे, उनजो अजुरु उनजे रब वटि हूंदो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जेतिरो हा में ओतिरो ठा में, जेको हड़ में हूंदो ओतिरो ई ज़ाहिर थींदो। सवालीअ जी ज़बानी कोटाईअ खे माफ़ करणु उन सदके खां चङो आहे जंहिंजे पोयां दिलि आज़ारी हुजे। सवालीअ जे ज़बानी कोटाईअ खे माफ़ करणु उन सदके खां चङो आहे जंहिंजे पोयां दिलि आज़ारी हुजे। अल्लाह गनी बेपरवाह ऐं बुर्दबार सभु कुझु आहे ॼाणंदो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जेतिरो हा में ओतिरो ठा में, जेको हड़ में हूंदो ओतिरो ई त ज़ाहिर थींदो। आसान जटाए ॼाणाए ऐं ईज़ा ॾे पंहिंजे सदकनि खे बातिल न करणु घुरिजे। अहसान ॼाणाए ऐं ईज़ा ॾे पंहिंजे सदकनि खे बातिल न करणु घुरिजे। माण्हुनि जे ॾेखा लाइ पंहिंजो माल ख़र्च करे थो, उन्हनि जेका कमाई कई तंहिं मां कंहिं शइ ते कुदरत कोटा रखनि। अल्लाह जे हुकुम जी इनकारी खे अल्लाह रस्तो नाहे ॾेखारींदो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जेतिरो हा में ओतिरो ठा में, जेको हड़ में हूंदो ओतिरो ई त ज़ाहिर थींदो। ख़ैर ख़ैरात उन्हनि मिसकीननि ऐं मोहताजनि लाइ आहे, ज़मीन में जेके ज़मीन ते सफ़र करण जी सघ कोन था रखनि, संदनि हिन हालत खां अणॼाण माण्हू। ख़ैर ख़ैरात उन्हनि मिसकीननि ऐं मोहताजनि लाइ आहे, ज़मीन ते सफ़र करण जी सघ कोन था रखनि, संदनि हीन हालत खां अणॼाण माण्हू। संदनि बेनियाज़ी ऐं ॻुझी हालत सबबि खेनि शाहूकार भाईनि था, खेनि संदनि पेशानीअ ते सख़्तीअ जे करे असर सबबि सुञाणंदे माण्हुनि खां लीलाए सुवाल कोन कंदो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जेतिरो हा में ओतिरो ठा में, जेको हड़ में हूंदो ओतिरो ई त ज़ाहिर थींदो। जेके माण्हू राति ऐं ॾींहं में ॻुझ ऐं ज़ाहिर में पंहिंजा माल ख़र्च कंदा, जेके माण्हू राति ऐं ॾींहं में ॻुझ ऐं ज़ाहिर में पंहिंजा माल ख़र्च कंदा, तिन लाइ संदनि रब वटि संदनि अजुरु आहे ऐं मथनि न ख़ौफ़ आहे ऐं न उहो ग़मगीन थींदो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जेतिरो हा में ओतिरो ठा में, जेको हड़ में हूंदो ओतिरो ई त ज़ाहिर थींदो।